बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध धरती जा प्यारा आबादगार दोस्तों, इन वक्त ही ककड़ा यानी वण जो बिज जो है वो मुझे हथ में मौजूद है। असो सो बिज वारो सिलसिलो वो हलंदड़ है। तव्हां कैमरा की मदद से ॾिसी सको था। चौधारी ककड़ा सुकिया पिया आहिनि, मुख़्तलिफ़ जिन्सूं जिन में ख़ासि तौर ते जो कमु कयां पियो हिन साल वधीक वो CKC3 वैरायटी, उन खां अलावा AS 14 BS 63 सदाबहार BS 15 SS 32 ॿियूं मुख़्तलिफ़ जिन्सूं जेके वणनि जूं आहिनि उन्हनि ते कमु जारी आहे। ककड़ा कढूं पिया ही पहिरें वारे ऐं ॿिए वारे जा। हिन वक़्तु हाणे असांजे कंपनियुनि जा दोस्त जेके बिज विकिणंदा आहिनि मार्केट में उहे सभु चुप आहिनि त फुटी जो रेट हेठि अचे, छो जो हीउ कपिड़ो जेको असां कढूं पिया हीउ 4000 खां 4500 रुपया असांखे घर में पलो पए पियो, छो जो हिन में 5-7 किलो खोट नमी तमामु घणी अथसि, पाणी घणो आहे, उन करे सुकाइण में जेको आहे 5-7 किलो मण ते खुटियो वञे। ऐं हिन खां सवाइ हिन वक़्तु फुटी ख़रीद करणु जेको आहे फील्ड में 6000 रुपए खां मथे मण पियो हले, 6200 रुपया मण। उन करे को बि दोस्त मूं ॾिठो आहे, ख़ासि करे उहे जेके ज़मीदार बिजनि जा शौक़ीन बिज कढनि पिया, बाक़ी कंपनी वारा सभु चुप आहिनि इन हालत में त या त 5000 रुपया मण थिए या त उहे पंजाब जे रहम करम ते हलिया वेंदा। ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे त इहा हालत थींदी आहे जो हर साल बीज कोन ॼमंदा आहिनि। मुख़्तलिफ़ ज़मीदारनि जा दाहूं फ़ोनूं थींदियूं आहिनि, यार बीज अच्छा नहीं मिला हमें, बीज की जर्मिनेशन नहीं हो रही। त उन जे लाइ आउं सभिनी आबादगार दोस्तनि खे, ख़ासि करे आबादगारनि खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजे पहिरें वारे या ॿिए वारे जेके फुटियूं अचनि थियूं पहिरियों कमु इहो खणणो आहे उन्हनि खे त बिज जेका हुनजी पूरत थिए थी उहा रखणी आहे, लाज़मी रखणी आहे। जीअं न त पोइ वरी गोथूं थियनि थियूं, जर्मिनेशन कोन थींदी। छो जो हाणे ॿुधाइनि पिया त अॼु जेका आहे सा 9 तारीख़ हले पई जुलाई जी, 12 जुलाई खां पोइ बारिशूं सिंध में ॿुधाइनि पिया। जेकॾहिं सिंध में बारिशूं थी वियूं त पोइ कहिड़ा बिज ठहंदा। उन करे कोशिशि इहा कई वञे त बारिश खां पहिरीं जेको आहे सो तव्हां बिज ठाहे वठो। बिज इम्पॉर्टेंट शइ आहे, मेन शइ आहे। जंहिं वटि बि बिज ॼम वारो बिज हूंदो ऐं पेवर बिज हूंदो उहो ई जेको आहे सो माण्हू अॻिते ईंदो ऐं ज़मीदार पोइ फ़ाइदे में वेंदो, न त पोइ गोथुनि जा मसाला पोइ डिसहार्ड थी वञे माण्हू। उन करे बहितर आहे असां पंहिंजो कमु जेको आहे सो जारी करे छॾियो आहे। हिन खे तक़रीबन 20 तारीख़ खां मुंहिंजो कमु हले पियो। अॼु 10 ॾींहं मथे महीने जा गुज़री विया आहिनि, 8-9 हिन जा 20 ॾींहं थी विया आहिनि। जेको आहे सो मुख़्तलिफ़ जिन्सूं जेके वणंदियूं आहिनि असांजी पसंदीदा जिन्सूं या मार्केट जे पसंदि जिन्सूं जेके आहिनि उनखे लाइ सुकायूं पिया ऐं बिज ठाहे उनजी सुकाई हले पई, उनजी पैकिंग कयूं पिया। त असांजी कोशिशि मुंहिंजी इहा भरपूर आहे त बारिश खां अॻे जेको असां बिज कढियो त ठीकु आहे, उन खां पोइ असां ब्रेक ॾेई छॾींदासीं, पोइ बिज जी ज़रूरत खां पोइ। वॾी महिरबानी दोस्तों।